खबर शामिल कंदासीं। सुल्तानकोट वेझो कुतनि पोरियत खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। नाज़रीन, सिंध में रोलू कुतनि जो आज़ार अञा ताईं ख़त्म न थी सघियो आहे। अॼु सुल्तानकोट वेझो कुतनि पोरियत खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असस लाइन ते मौजूदु आहे सुल्तानकोट खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जीअं त सुल्तानकोट भरिसां जियाना वारे इलाइक़े में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। अॼु हिकु पोरियत जेको बेगारी कैनाल ते काछो कपे विकिणी पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र कंदो हो, काटी करे पोरियत सूमर खोसो वापसि साइकिल ते अची रहियो हो त रस्ते में रोलू कुतनि हमलो करे ॾिनो। हालत में वारस लाड़काणो खणायो आहे। जी वरी महिरबानी। नाज़रीन, सुल्तानकोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। सुल्तानकोट वेझो कुतनि पोरियत खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन हवाले सां सुल्तानकोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध में रोलू ऐं चितनि कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। अॼु सुल्तानकोट में कुतनि पोरियत खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन हवाले सां सुल्तानकोट खां इसरार चांडियो असांखे तफ़सील ॾिना आहिनि।